नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॼामशोरो में ख़बर ॾींदा हलूं त सिंध यूनिवर्सिटी में करोड़ें रुपयनि जी करप्शन वारो मामलो एंटी करप्शन जे चेयरमैन पारां जोड़ियल जांच कमेटी सिंध यूनिवर्सिटी जे ॼामशोरो जे इंतज़ामिया ब्लॉक AC2 में रजिस्ट्रार अमीर अली अबड़ो सां मुलाक़ात करे केस में घुर्बल कागज़ात जे सिलसिले में पोतान एंटी करप्शन चेयरमैन पारां सिंध यूनिवर्सिटी जे करप्शन वारे मामले ते CIT टीम जोड़ी हुई, जेका सिंध यूनिवर्सिटी पहुची रिकॉर्ड तलब कयो। कमेटी जे सरबराह सर्कल ऑफिसर सज्जाद भुट्टो, इंस्पेक्टर अब्दुल सत्तार चांडियो, सब इंस्पेक्टर जुल्फकार सरकी शामिल है, जंहिं रजिस्ट्रार अमीर अबड़ो खां रिकॉर्ड तलब कयो। सिंध यूनिवर्सिटी में फंड में 71 करोड़ खां मथे मुबीना खुबियन ऐं गैर कानूनी ठीका ॾियण, ग़लत मुक़ररनि ते जांच जारी है। एंटी करप्शन पारां करप्शन केस में 67 खां वधीक माण्हुनि मथां केस पिणु दाख़िल कयो वियो, जंहिं में VC डॉक्टर फतेह मोहम्मद बरफत, रजिस्ट्रार अमीर अली अबड़ो समेत केतिरा ई माण्हू शामिल आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।